सिंध जी तालीम खे बर्बाद करण वारा सिंध जे बद किरदार शाह हिकु दफ़ो ॿीहर उनखे जेको आहे सिंध जो तालीमी कलमदान ॾिनो वियो आहे। मां सम्झां थो त सिंध जे माण्हुनि खे हाणे लतीफ़ जे बेतुनि जी ज़रूरत कोन्हे। लतीफ़ जा बेत ॿुधाए तूं साईं सरदार शाह जेको सिंध खे लुटियो आहे, लतीफ़ जा बेत ॿुधाए। तव्हां इहो ॿुधायो त सिंध जे तालीमी जेके स्कूल बंदि पिया आहिनि, हिन महिल बि सिंध जा हज़ार ई स्कूल बंदि पिया आहिनि जिन में फर्नीचर कोन्हे। स्कूल में ॿारनि वटि वेहण लाइ छित कोन्हे। ॿार जेके आहिनि उहे मुश्किल परेशानियुनि में जेको पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि पिया ऐं पढ़नि पिया। सो मां सम्झां थो सिंध जी तबाही जो जेको ज़िम्मेवार हूंदो, तालीम जी तबाही जो तारीख़ में अगरि ज़िम्मेवार हूंदो त उहो सिंध जो इहो ई सैयद बद किरदार शाह, सैयद सरदार शाह हूंदो, जंहिंजे करे सिंध जी तालीम अॼु तव्हां ॾिसो पिया त मुकमल तालीम जेका आहे बर्बाद थी चुकी आहे। सिंध जा हिन महिल बि हज़ारे स्कूल बंदि आहिनि जिथे फर्नीचर न आहे, जिथे कई ॿारनि खे मसइला आहिनि, बिल्डिंगूं तबाह थी वियूं आहिनि। पर तव्हां ॾिसो त सिंध जे हिन बद किरदार शाह रुगो लतीफ़ जा बेत ॿुधाए सिंध जे माण्हुनि खे इहा रुगो ॾिनो आहे त असां लतीफ़ जे बेत रखूं था। साईं बद किरदार शाह साहिबु लतीफ़नि जे बेतनि ते गुज़ारो कोन हलंदो। सिंध जे अवाम खे कुझु हाणे रिलीफ ॾियो, तालीम जो निज़ाम बहितर कयो। सिंध जे अवाम खे जेको आहे रिलीफ ॾेई तालीम जिन अमल खे हलायो त तालीमी तदरीसी अमल हले, ताकी जो सिंध जो माण्हू, सिंध जो ॿार, सिंध जो पढ़ियल लिखियल नौजवान बाशऊर थी दुनिया में जेको अचे उहो तालीम हासिल करे। पर बदकिस्मती सां छा चइजे, सिंध खे इहो ई अहिड़ा ई बद किरदार शाह मिलनि था जेके सिंध काबीना जो हिसो थी सिंध जी तालीम खे तबाह कनि था।